नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मौरो में खबर ॾींदा हलूं त मौरो शहर जे आबाद क़ालोनी में रात देर सां कराची पुलिस नीदीम अहमद सोलंगी के घर में ज़ोरी चढ़ाई करे औरतन ते तशद्दुद करे टिन ॼणनि नीदीम सोलंगी ऐं संदुस ॿिनि पुटनि इम्तियाज़ ऐं अमीन सोलंगी के ज़ोरी खंबी खणी विया आहिनि। हैदराबाद पुलिस जे अहिड़े अमल खिलाफ़ नीदीम सोलंगी जी ज़ाल पठाणी धी बाबरा सनम सकीना ऐं ॿिनि औरतनि मौरो प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो, जिते हिननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो आहे त रात देर सां तो सिविल ड्रेस पातल 10 खां 12 ॼणा हथियारनि सां असांजे घर में दाख़िल थी औरतनि न्याणियुनि मर्दनि ते सख़्त तशद्दुद करे घर में फुर लुट कई है, जंहिंमें सोना ज़ेवर रोक रक़म समेत मुंहिंजे मुड़ुस नीदीम सोलंगी समेत ॿिनि पुटनि इम्तियाज़ ऐं अमीन खे बिला जवाज़ खणी गुम करे छॾियो। असांखे शक है त हैदराबाद पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे संदुस खे क़त्ल कंदी या संदुस खिलाफ़ कूड़ा केस दाख़िल कंदी। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट, IG सिंध पुलिस, DIG शहीद बेनज़ीर आबाद ऐं SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त असांजी बिला जवाज़ खंबी गुम कयल मर्दन के आज़ाद करे इंक्वायरी करे इंसाफ कयो वञे। अचानक से मथा अची रिपीटर रखनि त चइनि त असांखे माण्हू खपे, तव्हांजो वॾो खपे। असां चइजे असांजो ॾोहो कहिड़ो आहे, चइनि बसि तव्हांजो माण्हू खपे रिपीटर खणी। असांजे वॾे खे ॾाढो मारियो अथनि, असां ॿारनि सां विढ़िया आहिनि, असां मायुनि सां हेॾो विढ़िया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।